अवांखे ॿुधाईंदा हलूं सिंध में पाणी जी खोट खिलाफ़ आबादगारनि आरियन सियासी समाजी कॉम्प्रेस धुरियुनि पारां एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। ठट्टो, सिजावल, बदीन, शिकारपुर, नौशहर फिरोज़, हाला, टंडोलायार, राणीपुर, मेड़, थड़ी मोहब्बत, वगण, वारह समेत ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हंया विया आहिनि। आबादगारनि जो चवणु आहे त पाणी न हुअण करे ज़मीनूं सुकी बंजर बणिजी वियूं आहिनि। लखे रुपयनि जो फसल तबाह थी वियो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया सिंध में पाणी जी शदीद खोट आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में आबादगारनि आरियन ऐं कॉम्प्रेस धुरियुनि सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरनि पारां एहतजाज कया पिया वञनि। ठट्टे, सिजावल, बदीन, शिकारपुर, नौशहर फिरोज़, हाला, टंडोलाया, राणीपुर समेत ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हंया विया आहिनि। सिंध में पाणी जी खोट खिलाफ़ आबादगारनि आरियन सियासी समाजी धुरियुनि कॉम्प्रेस तंज़ीमुनि ऐं शहरनि पारां एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। ठट्टे, सिजावल, बदीन, शिकारपुर, नौशहर फिरोज़, हाला, टंडोलाया, राणीपुर, मेड़ समेत ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हंया पिया वञनि। आबादगारनि जो चवणु आहे त पाणी न हुअण करे ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। लखे रुपयनि जो फसल तबाह थी वियो आहे। सिंध में पाणी जी खोट खिलाफ़ आबादगारनि आरियन सियासी समाजी धुरियुनि पारां एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। राणीपुर जी सूरत हाल मालूम कंदासीं। लाइन ते मौजूदु आहे अकबर शाह। अकबर, आगाह कजो, राणीपुर में बि पाणी जी खोट आहे। आबादगारनि आरियन ऐं कॉम्प्रेस धुरियुनि पारां एहतजाज बि कयो वियो आहे। जी, असां नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त सॼे सिंध जी राणीपुर ऐं उन भरपासे जे वाहन ऐं शाखुनि में पाणीअ जे खोट जो सख़्तु बहिरान पैदा थी वियो आहे। जंहिं हवाले सां अॼु राणीपुर प्रेस क्लब पारां आबादगारनि सां यकजहती तौरु रैलीअ जो ऐलान कयो वियो, जंहिंमें सिंध जे राणीपुर जे कॉम्प्रेस जमायतुनि जे मुख़्तलिफ़ कारकुननि, आबादगारनि, शहरनि, सिविल सोसाइटी ऐं साफ़ वॾे तइदाद में शिरकत कई। रैली अहमद शाह गेट खां कढी वई, जेकी क़ौमी शाहरा ऐं शाही बाज़ार खां थींदी राणीपुर प्रेस क्लब पहुती, जिते आबादगारनि ॻाईंदे चयो त गुज़िरियल 4 महीननि खां अबुलवा, दराज़ा माइनर, गुलाम अली शाख में पाणी जी शदीद खोट आहे, जंहिं सबबि वणनि जो फसल जेको आहे पिणु सख़्तु मुतासिर थियो आहे। ऐं हिन वक़्त ताईं जेको आहे। ठीकु आहे अकबर, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।